इंशाल्लाह। सवाल ही आहे त औरत 2.5 महीना इद्दत गुजारे सघे थी या न? 2.5 महीना न को 40 ॾींहं। ॿ ॻाल्हियूं आहिनि इद्दत जूं, घणियूं ॻाल्हियूं बाबा? हिकिड़ी ॻाल्हि त जेकॾहिं औरत पेट सां आहे त उन जी इद्दत धार आहे, जेकॾहिं पेट सां नाहे त उन जी इद्दत धार आहे। चओ, पेट वारी औरत जी इद्दत धार आहे, सम्झो था? ऐं पेट खां सवा माना ॿार कोन्हेसि त उन जी इद्दत धार आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे माईअ जो मुड़ुसु मरी वियो, पेट आहे, या भला माईअ खे मुड़ुसु तलाक ॾिनी पर पेट आहे, त हाणे इन्ही सूरत में इन्हीअ जी इद्दत आहे जेसी ताईं ॿार न ॼणे तेसी ताईं इद्दत ई इद्दत आहे। पर ईअं बि थी सघे थो अॼु मुड़ुसु मरी वियुसि ऐं सुभाणे ॿार ॼणे विधई त इद्दत ख़तम, हिकिड़ो ॾींहुं इद्दत। चओ सुभान अल्लाह, हे क़ुरान अल्लाह जो फ़ैसिलो। कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, कल्ह हुनखे मुड़ुसु तलाक ॾिनी, या कल्ह हुनजो मुड़ुसु मरी वियो ऐं माई खे पेट हो, वरी ॿिए ॾिहाड़े ते हुनखे 2 तारीख़ ते 3 तारीख़ ते 2-3 ॾींहंनि खां पोइ ॿार ॼमी पियो। हाणे ॿार ॼाओ, इद्दत ख़तम, हाणे माई आजी आहे। पर भला जेकॾहिं मुड़ुसु मरी पियुसि ऐं नानी मासी चवंदियूं आहिनि न, अड़ी अदी हिन जो मुड़ुसु त गुज़ारे वियो आहे पर हिन वीचारी छोकिरी खे महीने खन जो ॿार आहे। असांजे मुल्क जो रवाज आहे ऐं मुड़ुस जे मरण खां पोइ हुनजी माउ हुनजी ससु पंहिंजे बिरादर में ऐलान कंदी आहे त जीअं हिन जी इज़त बरक़रार रहे। सुभाणे माण्हू न चवनि त मुड़ुस खां पोइ ॿार ॼाओ अथसि, तंहिंजे करे मायूं वीचारियूं सियाणियूं कंदियूं आहिनि, अदी हिन खे मुड़ुस त अॼु मरी वियो अथसि पर हिन मूं वारी छोकिरी खे या नुंहुं खे हिन खे महीने जो या 2 महीननि जो ॿार आहे। छा 2 महीननि जो ॿार आहे? हाणे जॾहिं आहे त हाणे ॿार ॼमंदो आहे 10 महीने, काएं महीने ॼमंदो आहे? हाणे हा 10 महीना यका वेहंदा जेसी ताईं ॿार ॼणेसि। ॿार ॼाओ, हाणे इन जी इद्दत ख़तम थी। हाणे सम्झियो न बाबा? इहा थी हिकिड़ी इद्दत। इहो क़िस्म आहे हिकिड़ो, माना हमल वारो, हमल जी सूरत वारो, इहो हिकिड़ी इद्दत आहे। ऐं ॿी इद्दत वरी कहिड़ी आहे? ॿी इद्दत आहे त जंहिं औरत खे तलाक मिले या जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे, ॿिन्ही हालतुनि में, मुड़ुसु मरण जी हालत में ऐं तलाक जी हालत में, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन जी इद्दत जो हुकुम ही आहे त जेकॾहिं उनखे पेट में ॿार नाहे, चओ पेट में ॿार, त पोइ उहा औरत 3 हैज़ वेहंदी। 3 हैज़, मांखे लफ़्ज़ चवणो न हो पर सम्झायां। औरत खे महीने महीने माहवारी ईंदी आहे। छा ईंदो आहे बाबा? माहवारी, माना औरत खे कुदरती तरह रत ईंदो आहे। पोइ कन खे 15-15 ॾींहं ईंदो आहे, कन खे महीने महीने ईंदो आहे, कन खे 2-2 महीना बि कोन ईंदो आहे, 2 महीननि खां पोइ ईंदो आहे। पोइ जंहिं औरत खे पेट बि कोन्हे, तलाक बि हुनखे मिली वई आहे, हाणे उहा तलाक खां पोइ इद्दत घणो वेहे? पेट कोन्हेसि, हाणे घणा वेहे? 3 माहवारियूं। चओ घणा? हिकिड़ी माहवारी अचेसि पाक थिए, वरी ॿी माहवारी अचेसि पाक थिए, वरी 3 माहवारी अचेसि, उहा बंदि थी, हाणे इद्दत ख़तम आहे। सम्झो था न सही? पर जंहिंजो मुड़ुसु मरी वञे, जंहिंजो मुड़ुसु, ॾाढी ॻाल्हि आहे, जंहिंजो मुड़ुसु ऐं पेट में ॿार कोन्हेसि, सम्झो था न सही? पेट में ॿार कोन्हेसि, मुड़ुसु मरी वियो आहे, उहा 4 महीना 10 ॾींहं वेहे। घणा महीना? 4 अशहुरिम व अशरा। क़ुरान थो फरमाए त 4 महीना
ऐं 10 ॾींहं वेहे हिकिड़ो ॾिहाड़ो 9 ॾींहं बि हुनखे करणु जाइज़ कोन्हनि 4 महीना 10 ॾींहं करे पोइ इद्दत हुनजी ख़तम थी पोइ भली वञी शादी करे बशर्ते कि हुनखे पेट न हुजे पेट हूंदो त पोइ तव्हां ॿुधो आहे त हुनजी इद्दत वज़ो हमल आहे हमल किरी पवे हमल छॾे ॼणे वेझे त उन सां असांजा वरी माण्हू तकड़ा हूंदा आहिनि अबा मिड़ई 40 ते उथारे छॾियोसि न बाबा न सख्त गुनाह हुआ कुरान शरीफ में इद्दत जो ज़िक्र आहे जेकॾहिं को शख्स औरत जी इद्दत पूरी नथो कराए त तमामु सख्त कबीरो गुनाह थो करे उहो तमामु वॾे खां वॾो दुनिया जे गुनाहनि में जेके वॾा गुनाह आहिनि उनमें वॾे खां वॾो गुनाह हुआ इद्दत खे छॾे ॾियणु तंहिंजे करे न को 2.5 महीना न को 40 ॾिहाड़ा न को छा इहो तरीक़ो जेको इद्दत जो मूं तव्हांखे ॿुधायो आहे इन तरीक़े सां इद्दत विहारबी आहे कोरट वारो निकाह जाइज़ आहे या न शरीयत बि ईअं थी चवे त कोरट वारो निकाह जाइज़ कोन्हे निकाह उहो जेको अबो अम्मा ख़ुशी सां कराए ॾिए कानून आहे ज़रदारीअ जो शरीयत जो आहे कोन तंहिंजे करे जेकॾहिं शरीयत जो कानून हुजे तोहमत वारे खे 80 धेड़ा हणजबा हिकिड़ो कलम हिकिड़ी बंदी हिकिड़ो लिखण वारो जंहिं औरत खे तलाक हुजे इद्दत खां बग़ैर शादी करे सघे थी मां हाणे ॿुधायोमांव त इद्दत खां सवा शादी कंदी त उहो निकाह ई हराम आहे निकाह ई इद्दत ज़रूर गुज़ारे पोइ शादी करे हाणे हथड़ा खणो दुआ घुरो अल्लाह जे दरगाह में या इलाहुल आलमीन असांजे फ़क़ीरनि जी ख़ैरात क़बूल फरमा या रब्बल आलमीन सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा या अल्लाह बे औलादनि खे साले औलाद अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा या रब्बल आलमीन पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने जो दीदार करा बार बार असांखे बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा जन जे लाइ असां दुआ घुरी आहे उन्हनि खे तंदुरुस्ती अता